ब्रेकिंग न्यूज़ अनासिर अवां सां शेयर कयूं पिया। जस्टिस इरफान सादत वक़्ती चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट जे उहिदे जो हलफ़ खणी वरितो आहे। सीनियर वकील अकील अब्बास इरफान सादत के वक़्ती चीफ जस्टिस के उहिदे जो हलफ़ खणायो। चीफ जस्टिस अहमद अली शेख गुज़रियल ॾींहुं मुद्दो पूरो थियण सबबि रिटायर थी वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। जस्टिस इरफान सादत वक़्ती चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट जे उहिदे जो हलफ़ खणी वरितो आहे। सीनियर वकील अकील अब्बास इरफान सादत के वक़्ती चीफ जस्टिस जे उहिदे जो हलफ़ खणायो आहे। चीफ जस्टिस अहमद अली शेख गुज़रियल ॾींहुं मुद्दो पूरो थियण सबबि रिटायर थी वियो हो। जस्टिस इरफान सादत वक़्ती चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट जे उहिदे जो हलफ़ खणी वरितो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सीनियर वकील अकील अब्बास इरफान सादत के वक़्ती चीफ जस्टिस जे उहिदे जो हलफ़ खणायो। चीफ जस्टिस अहमद अली शेख गुज़रियल ॾींहुं मुद्दो पूरो थियण सबबि रिटायर थी वियो हो।